अच्छा सोहेल इतने भी गॾो इहो ॿुधाइजो त जीअं मां ॿुधायो पिया त लाल माली साहब जे तरफ़ां हिन वक़्तु जेको टे तलवार वारो इलाइक़ो आहे उते धरणो बि हले पियो ऐं लाल माली साहब इल्ज़ाम बि धांधली जा मड़िया आहिनि। छा उन हवाले सां जेके नवाब तैमूर टालपुर साहब आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी MP बि आहिनि ऐं सबा टालपुर साहिबा जा फर्ज़ंद बि आहिनि, उन्हनि जो को मौक़िफ़ साम्हूं आयो आहे? उन्हनि जो इहो अॻु में ई जेको नवाब यूसुफ तैमूर टालपुर जे तरफ़ अॻु में इहो मौक़िफ़ो हुई जेके हाराइण खां पोइ जेके इल्ज़ाम हणंदा त बाबा जेके उहो हिननि धांधली कई आहे या हाराईंदा जेको गॾियल जमायतनि जो जेको नवाब यूसुफ टालपुर जो फर्ज़ आहे नवाब तैमूर टालपुर उहो जंहिं बि मेड़ाकनि में कारजन गॾिजानी में चवंदो रहे सुबुह खां जेके उहो जीअं प्रिज़ाइडिंग जेको लाल माली धांधली जा इल्ज़ाम आहे त जेके नवाब तैमूर चयो जीत असांजी थी वई आहे, हिननि वटि सिर्फ़ु जेके आहिनि उहो ॿियो को ऑप्शन न आहे, ही धांधली जा इल्ज़ाम हणंदा त उनजो हेसि ताईं जेके रिज़ल्ट कलेक्ट में आहिनि जेको हिन पासे उमरकोट जा 2 तक आहिनि PS 51 ऐं PS 52 उते जेके साईं अमीर अली शाह MP सरदार अली शाह MP उन्हनि जे बंगले ते जशन जो समय आहे, हू पंहिंजी पोलिंग जी रिज़ल्ट गॾु पिया कनि। ॿिए पासे मांझाकर में जेको नवाब तैमूर टालपुर आहे उहो पंहिंजे वार जो माण्हू पहुचनि पिया, मुबारकबाद जो हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहे, हिकिड़ो जशन जो समय आहे। असांजी इहा ॻाल्हि थी, उन चयो त अञा पोलिंग वोटिंग जी गणप जो सिलसिलो शुरू कोन थियो, उन विच में जेके उहो लाल माली प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾी त बाबा जेके असां सुभाणे हड़ताल कंदासीं। उन चयो थी माण्हुनि खे गुमराह करण जी कोशिशि कई पई वञे, जेके जीत आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी थी चुकी आहे ऐं जेके हसास पोलिंग हुयूं जेके कैमराऊं लॻल हुयूं, जेके सिक्योरिटी सख़्त हुई त हिते किथे बि धांधली जी गुंजाइश न आहे। लाल माली जे तरफ़ां चयो वञे त SSP जे ज़रिए पुलिस जे ज़रिए जेके उहो धांधली कई वई आहे। सही। अच्छा सोहेल असांखे इहो बि ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़े पासे हुई, ॿिए पासे गॾियल अपोज़िशन जूं जमातूं हुयूं, नून लीग जो भी इहो ई साम्हूं आयो पे ख़बरूं त नून लीग सपोर्ट करे पई लाल माली खे, लेकिन कोहिस्तानी साहब आहिनि वफ़ाक़ी वज़ीर मुमलिकती वज़ीर आहिनि ख़यालदास कोहिस्तानी साहब, उहे चवनि पिया नून लीग कंहिंखे बि सपोर्ट न आहे कयो। अवां सॼो ॾींहुं ऑन ग्राउंड हुया त नून लीग जा कारकुन अव्हांखे नज़र आया किथे नून लीग जी सपोर्ट कंहिंखे हुई? जी बिल्कुलु, हिते जेके वो उमरकोट में जेके हिकिड़े पासे जेके जेके गॾियल जमायत जो उम्मीदवार लाल माली खे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी जेकी हिमायत हली, हिते जेको मुस्लिम लीग नून जो जेको हारी कम्युनिटी जो सदर आहे, जेको अॻे उमरकोट जे क़ौमी तबक़े में 213 इलेक्शन विड़ियो जीअं 48,000 वोट खया हुआ, उहो हींअर जेके उहो मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार हो, उनजे तरफ़ां पंहिंजे ॻोठ मोड़ जंग में हिकिड़ो वॾो पावर शो कोठायो, जलसो कोठायो, जंहिंमें 2-3 हज़ार माण्हू शिरकत कई। उन जेके जलसे में ऐलान कयो त मुस्लिम लीग नून आहे उहो जेके इन 213 जी इलेक्शन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जी हिमायत जो ऐलान कई आहे, जॾहिं आउं ज़ाती तरह ते जेके लाल माली जी हिमायत जो ऐलान कयां थो। पर उमरकोट शहर में पोलिंग कंदे मुस्लिम लीग नून जा जेके वोटर आहिनि उन्हनि किथे उन्हनि जी का एक्टिविटी ख़ासि नज़र न आई। छो त मुस्लिम लीग नून जा जेके वोट अॻु में जेको अमीन अमाला टालपुर मुस्लिम नून जी तरफ़ां जो उम्मीदवार न, इहो गॾियल जमायतनि जो उम्मीदवार आहे, त हुन 48,000 वोट खया गॾियल जमायतनि जे हिसाब सां। त हुन जेको पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो वॾो मेड़ाको कोठायो ऐं उते जेके आहिनि उनजी पोलिंग जी जेका रिज़ल्ट आहे मोड़ जंगे जी, उहा जेके आहिनि उहो लाल माली जे हक़ में आई आहे। उतां जेके पीपल्स पार्टी खे ख़ासि का जेके वोट न आहिनि मिलिया, उन मां चई सघिजे थो मुस्लिम लीग नून जो जेको उहिदेदार आहे, हिते जो अॻुवान आहे, जो अॻे इलेक्शन विड़ो आहे, टिकट होल्डर अमीर अमाला टालपुर, उन जो चयो त ज़ाती तौर ते ऐं जेके GDA उम्मीदवार लाल माली जी हिमायत करण जॾहिं त पार्टी जी जेका पॉलिसी मुस्लिम नून जा जेके अॻुवान आहे शाह महमूद शाह या कियल दोस्त कोहिस्तानी हुन अॻु में बयानु ॾिनो हो अमरकोट जी ज़मीनी चूंड में जेके आहिनि उहो मुस्लिम लीग नून आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत जो ऐलान करे थी। पर अमरकोट शहर में किथे बि जेके मुस्लिम लीग नून जे को बि एक्टिव माण्हू नज़र न आयो, न ई वरी किथे पीपल्स पार्टी जे एजेंट वेण में का सपोर्ट कई। ठीकु आहे, वॾी महिरबानी सोहेल, अवां इलेक्शन जी हिन सूरत हाल ते तफ़सील ॾिना।